بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وعلى أهل بيته الطيبين الطاهرين المعصومين أما بعد فقد قال الله سبحانه وتعالى في كتاب المجيد والفرقان الحميد بسم الله الرحمن الرحيم أقيموا الصلاة وآتوا الزكاة واركعوا مع الراكعين السلام عليكم नाज़रीन इकराम जी त मुंहिंजो साबिक़ा गुफ़्तगू ज़कात जे बारे में हुयो ऐं वरी बि तव्हांजे साम्हूं मां इन ज़कात जे मौज़ू जे बारे में ॻाल्हाइण जे लाइ तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। जीअं त ख़ुदावंद आलम इरशाद फरमाए थो त नमाज़ क़ाइमु कयो, ज़कात खे अदा कयो, रुकू करण वारनि सां गॾु रुकू कयो। फ़ुरूए दीन मज़ा नमाज़ जो पहिरियों नंबर आहे ऐं उन नमाज़ जी अहमियत आहे त सभ खां पहिरियां नमाज़ खे ज़िक्र कयो वियो आहे ऐं इन नमाज़ खां बाद में ख़ुदावंद आलम ज़कात खे ज़िक्र कयो आहे। यानी नमाज़ खां बाद में जंहिं शइ जी अहमियत आहे उहा ज़कात आहे। ज़कात खे ख़ुदावंद आलम क़ुरान मजीद में नमाज़ सां गॾु तक़रीबन 82 मरतबा ज़िक्र कयो आहे ऐं इन ई ज़कात जे बारे में इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम ऐं इमाम मुहम्मद बाक़र अलैहिस्सलाम इरशाद फरमाइनि था फ़ुरिज़ ज़कात मअ सलात, ज़कात खे नमाज़ सां गॾु फ़र्ज़ कयो वियो आहे। छो जो इस्लाम अहिड़ो निज़ाम माश क़ाइमु कयो आहे जंहिं सां क़ौमी सरमायो मथां मथां न गुज़रे। याने छा, याने जेके गनी आहिनि ऐं सरमाएदार आहिनि ई न थिए त उहो माल उन्हनि सरमाएदारनि जे दरमियान ई फिरंदो रहे। छो जो मौलाए काइनात अमीर अलैहिस्सलाम वसाइल शिया में हिकु रिवायत आहे, उन में मौला इरशाद फरमाइनि था त ख़ुदावंद आलम फ़क़ीरनि जो हिसो मालदारनि ऐं सरमाएदारनि जे माल में मुअयन कयो आहे। हाणे उहो हिसो अगरि फ़क़ीरनि खे ॾिनो वेंदो ऐं उहे मालदार ऐं सरमाएदार उन्हनि फ़क़ीरनि खे हिसो ॾियनि त उहे बहितरीन ज़िंदगी गुज़ारे सघनि था। अगरि इन खां वधीक ख़ुदावंद आलम जे इल्म में हुजे हा त ख़ुदावंद आलम इन हिसे खे इन खां वधीक बि बयानु करे हा। हाणे फ़क़ीरनि जी हालति अहिड़ी हुजण जे करे, याने छा, याने फ़क़ीर पंहिंजी अगरि ज़िंदगी सही नथा गुज़ारे सघनि त इन में ॾोह उन्हनि मालदारनि ऐं सरमाएदारनि जो आहे। हाणे उहे मालदार ऐं सरमाएदार उन्हनि फ़क़ीरनि खे जेको ख़ुदावंद आलम उन्हनि जे माल में फ़क़ीरनि जे लाइ हिसो मुअयन ऐं मुक़ररु करे रखियो आहे उहो उन्हनि खे ॾींदा त उन्हनि ॾियण वारनि जे लाइ बि ख़ैरु आहे ऐं उन में बहितरी आहे ऐं जेके फ़क़ीर आहिनि उहे बि सुठे नमूने ज़िंदगी गुज़ारे सघनि था। ऐं अहिड़ी तरह ख़ुदावंद आलम क़ुरान मजीद में इरशाद फरमाइनि था हत्ता ला तकून दौलतन बैनल अगनिया मिनकुम। ऐं इहो जेको माल आहे इहो इन्हनि सरमाएदारनि जे दरमियान में न फिरंदो रहे। छो जो इन सरमाएदारनि जी जेका मिल्कियत आहे या माल आहे इन जी माण्हुनि जे दरमियान में ईअं हैसियत आहे जीअं खून जी जिस्म जे दरमियान में हैसियत, यानी जीअं खून जी जिस्म सां हैसियत। याने छा, याने जहिड़े तरीक़े खून जिस्म में अगरि हिकु हिसे में वञे ॿिए हिसे में न वञे त उन जिस्म जो ॿियो हिसो मफ़लूज थी वेंदो। ऐं अहिड़े ई तरीक़े अगरि उहो माल सरमाएदारनि जो उन्हनि अगनिया जे दरमियान में ई फिरंदो रहंदो त अक्सरियत माण्हुनि जी उहा ज़िंदगी मफ़लूज थी वेंदी। ऐं इन मक़सद खे ख़ुदावंद आलम क़ुरान मजीद में बयानु कयो त
मई यकनज़ून ज़हब वल फ़िज़्ज़ा ला यनफ़िकूनहा फ़ी सबीलिल्लाह फ़बशिरहुम बिअज़ाबिन अलीम। ऐं उहे जेके चांदी ऐं सोन खे ख़ज़ाने जे तौर ते जमो करे रखनि था ऐं ख़ुदा जी राह में उन्हनि खे ख़र्च नथा कनि, सबीलिल्लाह में उन्हनि खे ख़र्च नथा कनि, त ए रसूल उन्हनि खे अज़ाब अलीम जी बशारत ॾे। छो जो नमाज़ जे ज़रिए इंसाननि जो ख़ुदावंद आलम सां ख़ालिक सां नमाज़ जे ज़रिए ख़ालिक सां राबितो हूंदो आहे ऐं इन ज़कात जे ज़रिए मख़लूक सां राबितो हूंदो आहे। जेके हुकूकुल इबाद आहिनि उन्हनि जी अहमियत हुकूकुल्लाह खां वधीक मुहिम आहे, छो जो ख़ुदावंद आलम पंहिंजा हुकूक त क़यामत जे ॾींहुं बख़्श करे सघे थो, लेकिन पंहिंजे बंदनि जा जेके हुकूक थियनि था ॿियनि ते उहे हुकूक कॾहिं बि माफ़ न कंदो। इंशाअल्लाह इन ई ज़कात जे मौज़ू ते वधीक तव्हांजे साम्हूं गुफ़्तगू कंदासीं ऐं इन्हनि जा शराइत ऐं इन्हनि जो निसाब ऐं कहिड़ियुनि शयुनि ते वाजिबु आहे इहे अॻिते हली तव्हांजे साम्हूं इन्हनि जी वज़ाहत पेश कंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।